मुल्क में कोरोना जा वधीक 119 मरीज़ फौत थी विया, जंहिंखां पोइ फौतियन जो अंग 3501 थी वियो। 24 कलाकनि दौरान कोरोना जा वधीक 4951 नवां केस साम्हूं आया। मरीज़ 1,76,617 थी विया। हेसी ताईं कोरोना जा मुतासिर 67,892 ॼणा सिहतयाब थी चुका आहिनि। कोरोना जी पखेड़ न रुकजी सघी आहे। सॼे मुल्क में केस ऐं फौतगियूं जारी आहिनि। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर मूजिब 24 कलाकनि दौरान वधीक 119 ॼणा फौत थी विया, जंहिंखां पोइ फौतियन जो अंग 3501 थी वियो। कोरोना जा वधीक 4951 केस साम्हूं आया, जंहिंखां पोइ मरीज़ 1,76,617 ताईं पहुची विया आहिनि। कोरोना जा सभ खां वधीक केसिस सिंध में 67,353 आहिनि, पंजाब में 65,739, खैबर पख्तूनख्वा में 21,444, बलूचिस्तान में 9,238, इस्लामाबाद में 10,662, गिलगित बल्तिस्तान में 1,278 ऐं आज़ाद कश्मीर में 813 केसिस आहिनि। NCOC मूजिब हेसी ताईं कोरोना जा मुतासिर 67,892 ॼणा सिहतयाब थी चुका आहिनि। 24 कलाकनि दौरान 29,855 टेस्ट थिया, जंहिंखां पोइ टेस्टुनि जो गॾियल अंग 10,71,642 थी वियो आहे। जॾहिं त कोरोना वायरस सबबि सभिनी खां वधीक फौतगियूं पंजाब में थियूं, जिथे 1,407 ॼणा हयातियूं विञाए वेठा आहिनि। सिंध में 1,048, खैबर पख्तूनख्वा में 808, इस्लामाबाद में 98, गिलगित बल्तिस्तान में 21, बलूचिस्तान में 100 ऐं आज़ाद कश्मीर में 19 ॼणा कोरोना वायरस विघे फौत थी चुका आहिनि।